हाणे ज़िक्र कंदासीं सुल्तान कोट वेझो बेगारी केनाल मां मिटी खणण जो सिलसिलो जारी आहे। अहम ख़बर बाबति तव्हांखे भेट कयूं पिया। सुल्तान कोट वेझो बेगारी केनाल मां मिटी खणण जो सिलसिलो जारी आहे। बंद कमज़ोर थियण सबबि घरनि जो बि ख़दशो आहे। बेगारी केनाल जे पेट मां बासर गैर कानूनी तौर गरीन मशीननि वसीले मिटी खणण लॻा आहिनि। आपाशी खातो ला इल्म बणियल आहे। मिटी खॼण सबबि बेगारी केनाल जा कपर कमज़ोर थियण सबबि घरनि जो ख़दशो आहे। इलाइक़े वासियुनि पारां कार्रवाई जी कई आहे। सुल्तान कोट वेझो बेगारी केनाल मां मिटी खणण जो सिलसिलो जारी आहे। बंद कमज़ोर थियण सबबि घरनि जो बि ख़दशो वधी वियो आहे। बेगारी केनाल जे पेट मां बासर गैर कानूनी तौर गरीन मशीननि वसीले मिटी खणण लॻा आहिनि। जंहिं आपाशी खातो ला इल्म बणियल आहे। मिटी खॼण सबबि बेगारी केनाल जा कपर कमज़ोर थियण सबबि घरनि जो बि ख़दशो आहे। इलाइक़े वासियुनि पारां कार्रवाई जी घुर कई वई आहे। तफ़सील लाइ राब्तो कयो आहे KTN न्यूज़ रिपोर्टर इसरार चांडियो सां। जी इसरार, छा तफ़सील आहिनि? जी, सुल्तान कोट भरसां बेगारी केनाल जे पेट मां गैर कानूनी मिटी खणण जो सिलसिलो आहे उहो जारी आहे। क़ौमी शाहराह ते बेगारी केनाल आहे, हुनजे अंदरों जेको मिटी आहे उहो बासर खणाइनि था ऐं उहो बेगारी केनाल ते उते जेके नवां होटल, दुकान, मार्केट, पेट्रोल पंप ठहनि था, उनजे तहत जेको मिटी आहे उहो उतां खणाइनि था। ऐं मिटी खणाइण जे करे जेको आहे बेगारी केनाल खे वक़्तन फ़वक़्तन गारा लॻनि था ऐं उनजा जेके कपर आहिनि उहे कमज़ोर थी विया आहिनि। ऐं हिन सॼे जेका आहे इल्म हूंदे बि SDO इरिगेशन आहे उहो लाइल्म बणियल आहे। हितां इलाइक़ा वासी आहिनि उहे अगणती में आहिनि त हितां जेको बासर मिटी जेके खणाए रहिया आहिनि उहे दर्जननि ट्रालियुनि ज़रिए ग्रीन मशीन आहिनि जेके उहो मिटी खणाइनि था त उहो जेको बेगारी केनाल जो जेको अंदरूं हिसो आहे उहो मुकमल मिटी खणण सबबि हेठां जो थी वियो आहे। जॾहिं बि हिते पाणी आयो आहे त उन बेगारी केनाल ते जेको पुल आहे उन पुल खे बि ख़तरो थी सघे थो ऐं उन पुल खे बि टुटण जो नुक़सान थी सघे थो, छो जो बेगारी केनाल क़ौमी शाहराह ते आहे ऐं उहो जेकुंबाद ऐं शिकारपुर जो क़ौमी शाह रोड आहे जो कराची कोटिया रस्ते खे मिलाईंदो आहे। उनजे हेठां कपर मां मिटी जो गैर कानूनी सिलसिलो आहे हलंदड़ आहे ऐं उतां जो मिटी खणाए जेके बासर आहिनि उतां जो कब्ज़ा माफ़िया बिल्डर आहिनि उहे पंहिंजा जेके अदावती कम आहिनि उहे कराइनि था। जी इसरार चांडियो, अपडेट्स लाइ महिरबानी।